अहम ख़बर असां शेयर कंदासीं। नसीराबाद खां नसीराबाद में बाटवासी भागत बिरादरी पारां 2 ॼणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ थाणे अॻियां धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि तरफ़ां एहतजाज करे नारेबाज़ी कई वई आहे। उन्हनि चयो त मुख़ालिफ़नि जी वंगार वहंदे पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। नसीराबाद में बाटवासी भागत बिरादरी पारां 2 ॼणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ थाणे अॻियां धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि तरफ़ां नारेबाज़ी कई वई आहे। हुननि चयो त मुख़ालिफ़नि जी वंगार वहंदे पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तार कियो आहे। नसीराबाद में बाटवासी भागत बिरादरी पारां 2 ॼणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ थाणे अॻियां धरणो हंयो वियो आहे। एहतजाज करे नारेबाज़ी कई वई आहे। हुननि चयो त मुख़ालिफ़नि जी वंगार वहंदे पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। नसीराबाद में बाटवासी भागत बिरादरी पारां 2 ॼणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ थाणे अॻियां धरणो हंयो वियो आहे। नसीराबाद में बाटवासी भागत बिरादरी पारां 2 ॼणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ थाणे अॻियां धरणो हंयो वियो आहे। हुननि चयो त मुख़ालिफ़नि जी वंगार वहंदे पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख़्श कुरैशी सां। जी अल्लाह बख़्श, अपडेट कजो इन हवाले सां। अल्लाह बख़्श, अपडेट कंदा हलो। बाटवासी भागत बिरादरी पारां 2 ॼणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ अॻियां धरणो हंयो वियो आहे। जी जी, ये भागत बिरादरी बाडर जा रहवासी ने जिन जो नसीराबाद थाने जे अॻियां धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज कयो आहे। हिननि जी नसीराबाद में शाबराणी बिरादरीअ जे माण्हुनि सां को रिश्तेदारी थियल आहे, जंहिं ते कल्ह हिननि जो झगड़ो थियो हो, जंहिंमें शाबराणी बिरादरीअ जे फरियाद ते इल्ताफ़ भागत खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन खां पोइ अॼु सुबुह ई भागत बिरादरीअ जा माण्हू बाडरे खां आया, जिन नसीराबाद थाणे अॻियां धरणो हयो, टायर साड़िया ऐं हिननि मुतालबो कयो त इल्ताफ़ भागत खे बेगुनाह गिरफ़्तार कयो वियो आहे। उन जे ख़िलाफ़ जेका एनसी दाख़िल कई वई आहे उहा बि ग़लति आहे, उनखे बिना देर आज़ादु कयो वञे। ऐं जेका शाबराणी बिरादरी आहे, उन जे शहज़ादो शाबराणी आहे जेको असां सां ज़्यादतियूं करे रहियो आहे, ऐं उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं इल्ताफ़ भागत खे बिना देर आज़ादु कयो वञे। ऐं हिननि मुतालबो कयो त जेसिताईं असांजो हीउ मुतालबो हल न थींदो ऐं गैर जानिबदार जांच न कई वेंदी तेसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।